अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु वरी जेको आहे सो हिन वीडियो में तव्हांखे कंटिन्यू कंदुसि कम्प्लीमेंट्री मेडिसन वारो टॉपिक खे। छो कॉम्प्लीमेंट्री मेडिसन जे टॉपिक खां पोइ वरी अॻिते हली वरी हिन मेन स्ट्रीम वारा मेडिसन जेका हुन जा टॉपिक्स खे बि पाण टच कंदासीं। पर उन वक़्तु ताईं जेसीं ही कम्प्लीमेंट्री मेडिसन जो थोरो बेसिक जेके कंसेप्ट आहिनि क्लियर कयां तेसीं इन ते पाण फोकस कंदासीं। अच्छा, हिकिड़ो इंग्लिश में वर्ड है, मेडिकल टर्मिनोलॉजी में भी है, साइकोसोमेटिक इफेक्ट। साइको चवंदा आहिनि माइंड खे ऐं सोमेटिक चवंदा आहिनि बॉडी खे। सोमा मीन्स बॉडी। सो हमेशह माइंड ऐं बॉडी यानी ज़हन ऐं जिस्म इहे ॿई पाण में जेके आहिनि से कनेक्टेड आहिनि ऐं हिक ॿिए सां हुनजो क्लोज़ तालुक़ु आहे। इन करे जेको इफेक्ट माइंड ते हूंदो आहे उन जो असरु जेको आहे सो बॉडी ते थींदो आहे, जिस्म ते थींदो आहे। ऐं अगरि के जिस्म में का तकलीफ़ आहे, को मसइलो आहे, त उन जो इम्पैक्ट जेको आहे सो ज़हन ते, माइंड ते, ब्रेन ते थींदो आहे। हाणे इन ॻाल्हि खे जेको आहे सो सदियुनि खां न पर हज़ारनि सालनि खां जेको आहे सो इंसान खे इन जी ख़बर आहे ऐं इंसान ज़ात उहा प्रैक्टिसिस कंदियूं अचनि पियूं जेके माइंड ऐं बॉडी जे कनेक्शन खे जेको आहे सो एम्फेसाइज़ कनि थियूं। हाणे छो जो जेके पुराणा कल्चर आहिनि, हज़ारे साल पुराणा या सदियूं पुराणा जेके कल्चर आहिनि, उन्हनि कल्चर्स में मज़हब जो जेको आहे सो वॾो रोल हो। कल्चर ऐं मज़हब जेको आहे सो तक़रीबन उहो हिक ॿिए सां लाज़िम मंज़ूम हूंदो हो। सो उन करे पुराणियूं जेके इहे ट्रीटमेंट्स आहिनि या इहे जेके हीलिंग जो जेके प्रैक्टिसिस आहिनि उन्हनि जो थोरो मज़हबनि सां तालुक़ु बि रहियो आहे। ख़ासि करे जेका आउं अॼु ॿुधायां पियो ॿ टे टेक्निक्स जेके इन्हनि जो तालुक़ु त मज़हबनि सां बिल्कुलु रहियो ई रहियो आहे। पर इन्हनि जो ओरिजिन जेको आहे सो हिन ते आहे त कंट्रोवर्सी। हाणे इहा ख़बर कान्हे त जेका सही नमूने में कंहिं अंदाज़े ते कोन माण्हू पहुची सघियो आहे त इहो मज़हबनि हिन खे शुरू कयो आहे या ही अॻु में टेक्निक्स मौजूदु हुयूं ऐं पोइ मज़हबनि हिननि खे अडॉप्ट कयो आहे। हाणे इहे जेके माइंड बॉडी स्पिरिट जूं टेक्निक्स आहिनि इन्हनि में जेके अचनि था टॉपिक्स, उन में हिकिड़ो योगा अचे थो, उन में मेडिटेशन अचे थी, उन में माइंडफुलनेस अचे थी। हाणे इहे टेक्निक्स जेके आहिनि इन्हनि जो लिंक मज़हब सां ज़रूरु रहियो आहे, पर हाणे अॼुकल्ह हिन खे जेको आहे सो मज़हब खां अलॻि करे बि जेको आहे सो एज ए एक्सरसाइज़ जेको आहे सो इन खे इस्तेमालु कयो वेंदो आहे। हाणे इन जो जेको एक्सरसाइज़ में इस्तेमालु कयो वेंदो आहे इन जे पुठियां बि हिकिड़ी काफ़ी वॾी कहाणी आहे। उहा इहा त हाणे योगा जेको आहे सो रिलेट कयो वेंदो आहे हिंदू धर्म सां। सो हिंदू धर्म सां रिलेट त कयो वेंदो आहे, पर हिन ते थोरो तहक़ीक़ कई वई त ही उन पीरियड खां बि अॻे मौजूदु हो जॾहिं जंहिंखे वैदिक पीरियड चवंदा आहिनि। यानी ही टेक्निक जेका आहे योगा जी इहा उन वक़्त खां बि अॻे जी आहे जॾहिं इहो वैद जेके आहिनि से लिखिया विया या जेको हिंदू धर्म शुरू थियो उन खां पहिरीं ही टेक्निक जेका आहे सा इंसान इस्तेमालु कंदा हुआ। ऐं उन खां पोइ जीअं हिंदू धर्म जो जेको आहे सो राइज़ थियो हिंदुस्तान ऐं पाकिस्तान ऐं एशिया इन्हनि मुल्कनि में, त हिन टेक्निक खे पोइ वरी उन मज़हब में एडॉप्ट कयो वियो ऐं उन में कुझु अहिड़ा एलिमेंट बाद में शामिलु थिया। हाणे इहो आउं क्लेम कोन थो कयां, इहे मुख़्तलिफ़ इन में कंट्रोवर्सी आहे। कुझु मुहक़क़नि जो त ख़्यालु आहे त ही शुरूआति हिन जी जेका योगा जी आहे पहिरीं खां आहे ऐं पोइ हिंदू धर्म में हिन खे एडॉप्ट कयो वियो ऐं हाणे उन खे जेको आहे सो चेंज करे ऐं ॿियनि जेको आहे सो हिन में मज़हबनि एक्सेप्ट कयो आहे ऐं हिन खे जेको मज़हबी एलिमेंट हिन मां कढी सिर्फ़ु जेको एक्सरसाइज़ जेको वर्ज़िश वारो एलिमेंट आहे उन खे हिननि एडॉप्ट कयो आहे। सो इहा आहे त कंट्रोवर्शियल। बहरहाल आउं जेको आहे सो अॼु हिते जो ज़िक्र कयां थो, पोइ हर कंहिंजी जेका मर्ज़ी आहे त उनखे उहो करे या न करे। हाणे ई जॾहिं असां हिनखे योगा खे
शामिल पे कयो कॉलेज ऑफ कम्प्लीमेंट्री मेडिसिन जे सब्जेक्ट तौरु, ऐं पोइ असां कयो बि सही। उन वक़्तु 2008 में जेको आहे सो काफ़ी हिन ते उलमा जेके आहिनि उन्हनि कंट्रोवर्सी कई त हीअ जेको आहे सो इस्लामी प्रैक्टिस कान्हे, इन करे मुस्लिम्स खे जेको आहे सो हीअ न करणु घुरिजे। मलेशिया में, इंडोनेशिया में ऐं मिस्र में बि जेको आहे सो इहा ॻाल्हि पकड़ी वई हुई। पर पोइ हिंदुस्तान जो जेको दारुल उलूम देवबंद आहे, उन्हनि जेको आहे सो इन ॻाल्हि खे हिकिड़ी स्टेटमेंट जारी कई हुई जेका मीडिया ते मौजूदु आहे, त हिन में जेको मज़हबी एलिमेंट कढी, बाक़ी जेको हेल्थ जे लाइ फिज़िकल एक्टिविटी आहे, जॾहिं पोस्चुरल योगा चवनि था, जेके उहो पोस्चुरल योगा अगरि मुस्लमान करे थो त उहो करे सघे थो, छो जो उहो उनजो रिलेशन हुन सां को बि कोन्हे, मज़हब सां नथो थिए, उहो सिर्फ़ु हिकिड़ी पोस्चुरल एक्सरसाइज़ चयो थी वञे। इन खां अलावा इन वेटिकन जेको आहे सो बि इन ते इहो स्टैंड इहो ई जेको वरितो, पहिरीं त वरितो त मज़हबी एलिमेंट आहे, पर पोइ वरी इनखे क्लैरिफाई कयो त इन में जेको आहे सो एक्सरसाइज़ तौर ते ई वरी करे सघे थो। सो ही जंहिं ॻाल्हि जे करे आउं ॿुधायां पियो, उहो इन करे थो ॿुधायां जो हिन जो जेको हिन जी एक्सरसाइज़ आहे उनजो इम्पैक्ट माइंड ते ऐं बॉडी ते तमामु सुठो थींदो आहे। हाणे क़दीम ज़माने खां वठी, छो जो पहिरीं ट्रीटमेंट्स कोन हूंदियूं हुयूं, इन करे प्रिवेंटिव मेडिसिन ते ॻाल्हि हूंदी, त माना हर बीमारी खे थियण खां माण्हू रोके। त हिन में जेको आहे योगा में हिकिड़ो त पोस्चुरल एक्सरसाइज़ थींदी आहे, यानी मुख़्तलिफ़ पोज़ में वेहणो पवंदो आहे, कुझु उनजा मुख़्तलिफ़ पोज़ में उनखे माण्हू खे एक्सरसाइज़ वारो अंदाज़ में वेहणो पवंदो आहे, ऐं उन खां पोइ कुझु वरी ब्रीदिंग एक्सरसाइज़ बि करणियूं पवंदियूं आहिनि, साह खणण जूं, ऐं टी जेका एलिमेंट हिन में अचे थो सो मेडिटेशन हिन में ई अचो थी वञे। सो असल में मेडिटेशन खे जेको आहे सो योगा खां हिकिड़ो बिल्कुलु ई सेपरेट माण्हू नथो करे सघे, इहो इन योगा जो हिकिड़े क़िस्म जो एलिमेंट ई आहे। तो हाणे आउं हिते जेका ॻाल्हि कयां पियो सिर्फ़ु फिज़िकल योगा जी ॻाल्हि कयां पियो, ऐं उन जी कोन पियो कयां जंहिंमें मज़हबी एलिमेंट। हाणे मज़हबी एलिमेंट हिन में कहिड़ो आहे? मज़हबी एलिमेंट इहो आहे त हिन में हिकिड़ी मंत्रा चांटिंग बि थींदी आहे। जेके दोस्त जेके हिंदू धर्म सां वास्तो आहे उन्हनि जे लाइ त को मसइलो कोन्हे, उहो त उहा जेका धर्मी जेका चांटिंग आहे उहो करे सघनि था, पर जेके हिंदू मज़हब सां तालुक़ जंहिंजो कोन्हे, क्रिश्चियन आहिनि या मुस्लिम्स आहिनि, ऐं अगरि उहा चांटिंग हू कोन था करणु चाहिनि, उनजो अल्टरनेट जेको आहे उन जी बि असां तलाश करण जी कोशिशि कई हुई, ऐं पोइ उनजो जेको आहे सो हिते असां काफ़ी स्कॉलर सां या मीटिंग करे ऐं उनखे हिकिड़े नए रुख ते वठी विया हुआसीं। हाणे उन में हिकिड़ो हिते जा जेके मलेशियन हुआ, मुस्लिम्स हुआ, स्कॉलर्स हुआ, उहे थोरा उन्हनि खे अंदाज़ो कोन पियो थियो, त आइडिया कोन पिया आहे त छा कजे, पर हिकिड़ो तुर्किश स्कॉलर्स कुझु हुआ, उन्हनि जेको आहे सो सजेशन ॾिनी त चांटिंग जेका थींदी आहे उन में जेको आहे सो हिंदू धर्म वारा जेको आहे सो अहिड़ा लफ़्ज़ वठंदा आहिनि जेके हिंदू धर्म सां उनजो तालुक़ु आहे। मिसाल आहे लफ़्ज़ ओम जो इस्तेमालु, त उन में जेको आहे सो टर्किश जेके स्कॉलर्स हुआ उन्हनि इहा सलाह ॾिनी त इन में तव्हां हिनखे इस्लामिक जेको ज़िक्र आहे, अल्लाह ताला जो ज़िक्र जेको आहे उनखे ऐड करे छॾियो, बजाए इंडिया जो हू चांटिंग कनि जेको आहे सा हिंदू धर्म वारी, उहो जेको आहे सो इस्लामी ज़िक्र कनि। मतिलबु जंहिं पॉस्चर में अची जेको आहे सो जंहिं पोज़ीशन में ब्रीदिंग एक्सरसाइज़ पई थिए या जंहिंमें चांटिंग करणी पए थी, उन चांटिंग में अगरि हिंदू धर्म वारा ओम था चवनि त मुस्लमान भाइर जेके आहिनि से उहे वरी अलाह ताला जो नालो वठी सघनि था, अलाहू चई सघनि था, अलाह चई सघनि था, त उन सां जेको आहे सो मक़सदु जेको आहे इन चांटिंग जो ऐं इन जो आहे हिकिड़ो फोकस अटेंशन जेका आहे सा उहा हिकिड़ी जॻह ते मरकूज़ कजे, माइंड खे फोकस कजे। तो माण्हू जेको ज़ाहिर है त मुस्लिम्स आहिनि, उन्हनि जो कनेक्शन त पंहिंजे अल्लाह ताला सां आहे, त उहे पंहिंजे अल्लाह ताला जो उन में ज़िक्र करे
ऐं उन खे जेको आहे सो फोकस पंहिंजो अटेंशन जेको आहे सो अलाह साईं जे उन में करे सघनि था, पंहिंजो रिश्तो जेको आहे जोड़े सघनि था अलाह ताला सां, त उन एक्सरसाइज़ जे दौरान त उन सां हिकिड़ो उन में स्पिरिचुअल एलिमेंट अचो थो वञे, मुस्लिम्स जे लाइ बि अचो थो वञे ऐं ॿियनि जे लाइ क्रिश्चियन जे लाइ बि अचो थो वञे। क्रिश्चियन इन में जेको आहे सो पंहिंजो जेका हुननि जी को ज़िक्र हुजे उहो हुन में करे सघनि था। मक़सदु इहो आहे त कनेक्शन इस्टेब्लिश कजे, फोकस कजे ऐं कनेक्शन इस्टेब्लिश कजे माइंड जो कंहिं स्पेसिफिक पॉइंट ते या कंहिं स्पेसिफिक थॉट ते या कंहिं स्पेसिफिक एक्टिविटी ते। हाणे योगा जा जेके पॉस्चर आहिनि उहे आउं उनजो एक्सपर्ट कोन आहियां, इन करे योगा जा पॉस्चर तव्हांखे या हुननि जी ब्रीदिंग एक्सरसाइज़ त कोन थो सेखारे सघां, पर आउं इहो ॿुधायां थो तव्हांखे त हिन ते रिसर्च बि थी आहे, मेडिकल रिसर्च बि थी आहे ऐं उन रिसर्च मां इहा ख़बर पई आहे त किन ॻाल्हियुनि में तमामु फ़ाइदेमंद आहे। हाणे जंहिं ॻाल्हि में योगा फ़ाइदेमंद थी सघे थो उन में लो बैक पेन आहे, चेल जो सूरु, पुठी जो सूरु जेको लोअर पुठी में थींदो आहे हेठि, उन जे लाइ ई फ़ाइदेमंद आहे। ऐं इहो उन जे लाइ पोइ फ़ाइदेमंद आहे जंहिंखे स्ट्रेस हुजे, जंहिंखे डिप्रेशन हुजे, एंग्ज़ाइटी हुजे, ऐं मसल्स खे बि स्ट्रॉन्ग कंदो आहे। तो हाणे इन कंट्रोवर्सी में वञण त कहिड़े मज़हब सां तालुक़ु रखे थो, अगरि तव्हांजी दिलि मुतमइन न आहे त पोइ हिनखे तव्हां भले न कयो, पर अगरि हिनखे तव्हां मॉडिफाई करे जीअं वेस्टर्न कल्चर्स वारनि करे वरितो आहे ऐं जीअं मलेशिया में बि थी वियो आहे ऐं ईरान में बि जेको आहे सो योगा जेको आहे उहो उनजा 200 सेंटर आहिनि ऐं उहो जेको आहे सो इवन माण्हू तव्हांखे ॾिसण में ईंदा पब्लिक पार्क्स में बि योगा कंदा, पर उन में हिंदू एलिमेंट, हिंदू मज़हब जो एलिमेंट उन में कोन्हे। अच्छा, हाणे इन सां गॾु जेका हिकिड़ी ॿी टेक्निक आहे इन जी योगा सां कनेक्टेड बि आहे ऐं उनखे सेपरेटली बि करे सघिजे थो, उहा आहे मेडिटेशन। हाणे मेडिटेशन जी माना छा आहे? मेडिटेशन जी एक्चुअली माना जेका आहे उहा आहे ध्यानु। सिंधी में अगरि पाण चऊं न मेडिटेशन थिया आहे, मेडिटेशन जी का वर्ड ई मीनिंग त आहे कान, पर उन जो हिकिड़ो तर्जुमो जे कयूं त पोइ थींदो आहे ध्यानु। जीअं हाणे हिन में इलाही टाइप्स ऑफ मेडिटेशन अची वेंदी, हिकिड़ी ज़ेन मेडिटेशन बि अची वई आहे। ज़ेन मेडिटेशन असल में उहो ज़ेन जेको लफ़्ज़ आहे उहो ध्यानु मां निकितल आहे, संस्कृत, हिंदी, उर्दू, सिंधी, इन जो जेको आहे त हिन जो माना ध्यानु खे हिकिड़ी जॻह ते मरकूज़ करणु, फोकस करणु। हाणे ध्यानु जेको आहे सो छा ते फोकस कजे? कंहिं यानी माण्हू ब्रीदिंग करे थो, इहे जेके अगरि ब्रीदिंग एक्सरसाइज करे थो त पंहिंजी उन ब्रीदिंग जा जेके साउंड अचनि था, आवाज़ निकिरनि था या ब्रीदिंग आहे उन ते फोकस करे, या को थॉट आहे या को ऑब्जेक्ट आहे या को पॉइंट आहे उन ते फोकस करे, ऐं इहो 10 मिनट थींदो आहे। कंहिं बि कंफर्टेबल पोज़ीशन में वेही माण्हू पंहिंजो इहो करे, त उन सां जेको आहे सो ही माण्हू जेको आहे सो पंहिंजो अटेंशन जेको आहे सो डाइवर्ट करे सघे थो। हाणे कीअं थो करे? उहो हीअं थो करे जो माण्हू खे स्ट्रेस आहे, एंग्ज़ाइटी आहे, टेंशन आहे मसइलनि खां, त उहो हिनजो माइंड उन पासे जेको आहे सो बिज़ी हूंदो आहे। पर जॾहिं मेडिटेशन माण्हू कंदो आहे त उन मेडिटेशन करण सां हुनजो जेको ध्यानु उन ॻाल्हि खां हटी वेंदो आहे जेका हुनखे डिप्रेस कंदी आहे, जेका हुनखे परेशान कंदी आहे, जेका हुनखे सैडनेस, जेका हुन में उदासी ईंदी आहे, डिप्रेशन थींदी आहे, उन मां हिनजो तवजो जेका आहे हटी वेंदी आहे ऐं उहो रिलैक्स फील थींदो आहे। ऐं इहे शयूं जेके आहिनि से मेन स्ट्रीम मेडिसिन में कोन्हे। हाणे इन जे लाइ ज़रूरी इहो आहे त अगरि को दवाऊं खाईंदो अचे पियो डिप्रेशन जूं, एंग्ज़ाइटी जूं या छा, उहा पंहिंजी जॻह ते आहे, पर उन खे कम्प्लीमेंट करण जे लाइ, उनखे सपोर्ट करण जे लाइ, उनजे इफेक्ट खे वधाइण जे लाइ अगरि हू मेडिटेशन बि करे थो वठे त उन सां जेको आहे सो उहा शइ जेका जल्दी अटेंड करे सघे थो, उनजो इफेक्ट मल्टीप्लाई थिए थो। सो मेडिटेशन जेका आहे इहा ज़हन खे हिकिड़ी क़िस्म जी ट्रेनिंग ॾिए थी त उन ख़्यालनि खां निकिरी ऐं पॉज़िटिव ऐं मस्बत ख़्यालनि जी तरफ़ माण्हू अचे। अच्छा, इन में जेको आहे सो हिकिड़ी ॻाल्हि जो इहो ख़्यालु रखणु घुरिजे, इहो ॾिस त हीअ हिकिड़ी जेका आहे सा प्रैक्टिस आहे, हीअ जेका आहे सा स्टेट कान्हे। स्टेट माना हिकिड़ो तव्हां
मेडिटेशन जी स्टेट अगरि को सम्झे त ऐं मेडिटेशन करे हिकिड़ी स्टेट ते पहुची वियो आहियां। स्टेट ही जेका आहे सा हिकिड़ी प्रैक्टिस आहे, हिकिड़ी एक्टिविटी आहे, ऐं हिन जो ऑब्जेक्टिव जेको आहे उहो ऑब्जेक्टिव इहो आहे त हिन एक्टिविटी सां उहा स्टेट अचीव कजे जेके माइंडफुलनेस चई सघूं था, या जेका स्ट्रेस फ्री जेका स्टेट आहे उहा अचीव करे सघूं। सो माइंडफुलनेस जो हाणे मूंखे सिंधी में को लफ़्ज़ कोन थो मिले जो माइंडफुलनेस खे सिंधी में चवां त छा आहे। अगरि तव्हांजे ज़हन में को अचे पियो त ज़रूरु ॿुधाइजो। माइंडफुलनेस जेका आहे हिकिड़ी क्वालिटी आहे, हिकिड़ी स्टेट आहे जंहिंमें असांजो कंट्रोल रहे थो त जेके डिप्रेसिंग ख़्याल आहिनि, जेके एंग्ज़ाइटी स्ट्रेस करण वारा ख़्याल आहिनि, जेके टेंशन था क्रिएट कनि, उन ते असांजो कंट्रोल हुजे ऐं असीं जेको आहे पॉज़िटिव ख़्यालनि ते ई जेको आहे सो फोकस कयूं ऐं इहो असांजे कंट्रोल में हुजे, उन खे माइंडफुलनेस चवंदा आहिनि। जॾहिं की उन माइंडफुलनेस खे अचीव करण जे लाइ, उन हालत खे माणण जे लाइ जेका एक्टिविटी आहे उहा मेडिटेशन आहे। सो मेडिटेशन ऐं माइंडफुलनेस जेको आहे हिकिड़ी ॻाल्हि कोन्हे। मेडिटेशन हिकिड़ी प्रैक्टिस आहे ऐं मक़सदु जो आहे त असीं माइंडफुलनेस अचीव कयूं, यानी असां उन्हनि ख़्यालनि खे जेको आहे सो कंट्रोल करे सघूं जेके असांखे तंग था कनि ऐं असांखे स्ट्रेस था ॾियनि, असांखे डिप्रेस था कनि। हा, उन जी जेका असां मिसाल ईअं ॾिबी आहे त हिकिड़ो को माण्हू जेको आहे सो अगरि उहो पाण खे डिप्रेस फील करे थो, डिप्रेशन आहे हुनखे, ऐं उहे ख़्याल हुनजे माइंड में हिकिड़ी स्टेट ठही वई आहे त उहा रिफ्लेक्ट कंदी हूंदी बॉडी में। डिप्रेशन जा वरी ॿिया जेके बॉडी ते इफेक्ट थियनि था, स्ट्रेस जा जेके बॉडी ते इफेक्ट थियनि था, उहे तमामु ॾुखिया ख़राबु आहिनि। कई मसइला जेके आहिनि से बॉडी जी हेल्थ जेका आहे उहा ख़राबु थिए थी उन सां। पर जे अगरि उहे ख़्यालनि खे माण्हू कंट्रोल करे वञे ऐं माइंडफुलनेस जी स्टेट जेका अचीव करे वञे, इहो सवलो कमु कोन्हे, ॾुखियो कमु आहे, पर पॉसिबल आहे, मुमकिन आहे, करे सघिजे थो। सो जे माइंडफुलनेस अचीव थी वई त तव्हां हिकिड़ो जेको सो इहो तसवुरु कंदा त तव्हांखे का डिप्रेशन कान्हे। इहो तव्हांजे ज़हन इन ॻाल्हि खे एक्सेप्ट करे वेंदो, डिप्रेशन मूंखे जेका आहे सा हिन फैलाइण ख़्याल जे करे आहे, ऐं इहो ख़्याल जेको आहे सो आउं कढी थो छॾियां, बिल्कुलु हुनखे कढी थो छॾियां, ऐं आउं जेको आहे सो ऐं हू पाण खे हिकिड़ो जेको आहे सो अहिड़ो माण्हू फील करणु शुरू कंदो त जंहिंखे डिप्रेशन कान्हे। ऐं जॾहिं हू फील करणु शुरू कंदो त हुनजो जिस्म जेको आहे सो उनखे उहे सिग्नल्स वेंदा ऐं हुनजी एक्टिविटीज़ जेके आहिनि उन में हू डिप्रेसिव एलिमेंट ख़तमु थी वेंदो। हाणे बदकिस्मती आहे जेको असां वटि जेके साइकेट्रिस्ट हज़रात आहिनि, उहे साइकेट्रिस्ट हज़रात मोस्टली जेको आहे सो अॼुकल्ह बसि को वेंदो आहे त पोइ उनखे साइकोथेरेपी हुनजी जेका आहे सा कोन कंदा आहिनि। के कंदा बि आहिनि पर घणो करे हाणे कोन था कनि, ऐं बसि उहो जेको आहे सो ॿुधी हुन जूं ॻाल्हियूं ऐं हुनखे जेको आहे सो के एंटी डिप्रेसेंट जेका असां मेडिसन ॾेई छॾे, बाबा हई वञे थो, खा तुंहिंजो सही, ठीकु आहे, उहा ॾियणी पए थी, पर उन सां गॾु जेसीं माइंड खे ट्रेन न कबो तेसीं उहे शयूं एतिरियूं इफेक्टिव जल्दी कोन थियूं थियनि। छो जो एंटी डिप्रेशन घणो करे उहो छा कंदियूं आहिनि, जो सीरोटोनिन जेका हूंदी आहे माइंड ब्रेन में, उन जी जेका असां लेवल कुझु घटि हूंदी आहे, उन करे डिप्रेसिव थॉट्स ऐं इहे ईंदा आहिनि। ऐं हीअ जेका मेडिसन घणो करे ॾींदा आहिनि, आम तरह सां उहो उन सीरोटोनिन जे लेवल खे थोरो वधाए थी छॾे, हुनजी जेका तबाह थींदी पई आहे, जल्दी डिस्ट्रॉय थी वेंदी आहे सीरोटोनिन, त उनखे हाल्ट करे छॾींदा आहिनि, जी सीरोटोनिन जी लेवल वधियो थी वञे ऐं उन सां जेका असां डिप्रेशन जेका आहे सा हटियो थी वञे। पर इहो सस्टेनेबल सोल्यूशन कोन थो थिए। इन सां गॾोगॾु माइंड जी चेंजिस जेके आहिनि उहे तमामु ज़रूरी आहिनि। माइंड अगरि उनखे कंट्रोल में करे हो पंहिंजे थॉट प्रोसेस खे, त ॿिन्ही जी कॉम्बिनेशन ॾाढी सुठी कमु कंदी आहे ऐं माण्हू में इलाही जेको आहे सो पाण खे बहितरु महसूसु कंदो आहे। डिप्रेशन, एंग्ज़ाइटी, स्ट्रेस, वेसारो ऐं इनएक्टिविटी जेका आहे उहा आहे, घणनि ॻाल्हियुनि में जेको आहे सो इहो माइंड बॉडी इफेक्ट जेको आहे सो उनखे रियलाइज़ करणु घुरिजे। इन ते जेको आहे सो माण्हू खे इहे प्रैक्टिसिस अगरि कनि
तो तमामु बहितर थींदो। हाणे इहे प्रैक्टिसिस जो आऊं जेको आहे सो स्पेशलिस्ट कोन आहियां। आऊं जेको आहे सो तव्हांखे बेसिक ॻाल्हियूं ॿुधाए सघां थो त इहे ॻाल्हियूं फ़ाइदेमंद आहिनि। हाणे इहे किथां ताईं करे सघो, इन जा ॿिया रिसोर्सिस काफ़ी अवेलेबल आहिनि, तव्हां उतां जेको आहे सो ॾिसी सघो था ऐं उन्हनि खे जेको आहे सो इहे टेक्निक्स अडॉप्ट करे सघो था। हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त बदकिस्मती सां जेको अख़लाक़ी मयार पंहिंजे सोसाइटी जो आहे, उन में इहो अहिड़ियूं जेके स्पेशलिस्ट आहिनि बि सही, जेके कॉम्प्लीमेंट्री या ट्रेडिशनल मेडिसिन जा, उहे पाण खे प्रोजेक्ट ईअं कनि था जो हुननि वटि हर शइ जो जेको आहे सो इलाजु आहे, पर एक्चुअली ईअं कोन्हे। इहे कॉम्प्लीमेंट्री मेडिसिन या ट्रेडिशनल मेडिसिन या इंटीग्रेटेड मेडिसिन इहे हेल्प कनि थियूं, पर इहा रिप्लेसमेंट कोन्हे उनजी मेन स्ट्रीम मेडिसिन जी। ऐं अगरि को टॉल क्लेम करे थो त बाबा हो तोखे फलाणी शइ जी ऑपरेशन जी बि ज़रूरत कान्हे, तूं हीउ कमु कर, जिते सर्जरी रिक्वायर्ड आहे त सर्जरी कराइणी पए थी। ऐं मूं इलाहिनि खे ॾिठो आहे जेके अहिड़नि माण्हुनि जे, अहिड़नि हीलर्स जेके आहिनि, फेक हीलर्स आहिनि, उन्हनि जे वर चढ़ी विया, जन इहो चयो त न न हिन में जेको तव्हांखे सर्जरी जी ज़रूरत थी कान्हे, ऑपरेशन जी ज़रूरत कान्हे, ऐं दवा त ठीकु थी वेंदो जो, उहा शइ उहा ठीकु कान थी, ऐं उन्हनि पंहिंजो हयातियूं विञायूं आहिनि। इन करे ॾाढो केयरफुल रहण जी ज़रूरत आहे। हीलिंग्स इहे ट्रेडिशनल प्रैक्टिसिस सपोर्ट कनि थियूं ऐं तमामु सुठी सपोर्ट बि कनि थियूं, पर इन जो मतिलबु इहो कोन्हे त तव्हां मेन स्ट्रीम मेडिसिन खे बिल्कुलु ई इग्नोर करे ऐं सिर्फ़ु इन पासे लॻी वञो। सिर्फ़ु जेके लाइलाज मर्ज़ आहिनि, यानी पैलिएटिव केयर आहे, कैंसर आहे उनजो, या जंहिंजो इलाजु नथो थी सघे, उन में पोइ ही जेके टेक्निक्स आहिनि कॉम्प्लीमेंट्री मेडिसिन जूं, इहे काफ़ी सपोर्ट कनि थियूं क्वालिटी जेका आहे ज़िंदगी जी, उनखे इम्प्रूव करण जे लाइ। बाक़ी इन में थोरो माण्हू खे सम्झ जी ज़रूरत आहे त हिन खे कॉम्प्लीमेंट्री करे यूज़ कजे। सो इन इहा ॿुधाइण बि ज़रूरी आहे, इन करे इहो इम्प्रेशन तव्हां में जेको आहे न वञणु खपे त आउं प्रमोट कयां थो कॉम्प्लीमेंट्री मेडिसिन खे या ट्रेडिशनल मेडिसिन खे, ईअं कोन्हे। ऐं सिर्फ़ु इहो ॿुधायां थो त इन्हनि शयुनि जो बि रोल आहे हेल्थ में, ऐं इन खे जेको आहे सो कॉम्बिनेशन सां यूज़ करणु खपे। पर अनफॉर्चुनेटली जेके मेन स्ट्रीम मेडिसिन वारा डॉक्टर हज़रात आहिनि, उन्हनि खे वरी हिन जी ॼाण ई कान्हे, ट्रेडिशनल ऐं कॉम्प्लीमेंट्री मेडिसिन जी तक़रीबन जेको आहे सो हुनखे ख़बर ई कान्हे। ऐं जेके ट्रेडिशनल मेडिसिन ऐं कॉम्प्लीमेंट्री मेडिसिन जा प्रैक्टिशनर या हीलर्स आहिनि, उहे बिल्कुलु जेको अनएथिकली एडवाइस कंदा आहिनि त बाबा मेन स्ट्रीम मेडिसिन खे छॾिजो, तव्हां हीउ इलाजु कयो, हीउ ॾस आहे, हीउ फलाणो आहे, हिन खे कयो, हीउ बूटी आहे, हीउ खायो, ठीकु थी वेंदो हलिया। सो इहो थोरो माशरे मां इन ॻाल्हि खे जेको आहे रुझान खे ख़तमु करिणो पवंदो। हर शइ जी पंहिंजी पंहिंजी अहमियत, पंहिंजी पंहिंजी एप्लीकेशन आहे, ऐं इन ते पाण वधीक ॻाल्हाईंदासीं। फ़िलहालु जेको आहे सो टाइम काफ़ी थी वियो आहे, ऐं अॼोकी जेका आहे सा हिन कचहरी खे हिते ई ख़तमु थो कयां। सदाईं गॾु वरी मिलंदासीं।